अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंद जी नावली मदमी फोथियल PP जालो जी जनाज़े निमाज़ में चूंडियल नुमाइंदनि ऐं PP अॻुवाननि शिरकत न कई। PP जालनि में मायूसी छाइजी वई। ख़बर मूजिबि नावली मदमी फोथियल PP जालो पीर नुमराणी, जंहिं 40 साल खां वधीक PPM ज़िंदगी गुज़ारी, संदसि जनाज़े निमाज़ में चूंडियल नुमाइंदनि तक जे MPA MNA समेत PP अॻुवाननि शिरकत न कई। पीर नुमराणी सॼी उमिरि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वफ़ा कंदे मुफ़लिसी ऐं बीमारी वारी ज़िंदगी गुज़ारे छॾी। हिन जी आख़िरी ख़्वाहिश हुई त अञा बि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नेठि कॾहिं हिन जी सार लहंदो। उहा उमेद खणी फाल्ज जी बीमारी सबबि नवाब शाह इस्पताल में फ़ौत थी वियो, पर PP अॻुवाननि चूंडियल नुमाइंदनि संदसि जनाज़े निमाज़ में शिरकत जी ज़हमत न कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी में बाबा के मेंबरशिप जॉइन करण में 56 साल थियनि था। 1964 जो फार्म भरियल आहे, उनखां वठी यको पार्टी में रहियो, हिकु ॾींहुं लाइ बि ॿिए पासे कोन वियो। बाबा के उहिदनि जूं ऑफरूं थींदियूं रहियूं, पर बाबा उहिदनि खे हमेशह ठुकराए उनजे पोयां हलणु चाहियो। पोइ UC सदारत हुजे, तालुके सदारत हुजे, फ़ैसिला थींदा हुआ त बाबा कंहिं ॿिए दोस्त जो नालो ॾींदो हो। आख़िर में पाण ज़िले वर्किंग कमेटी जो मेंबर रहियो। साईं भला ही जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऑफिस हुई उहा तमामु बेनज़ीर हाउस स्कीम जा घर आया, उन में बि तव्हांखे नज़रअंदाज कयो जरा जी ऑफिस मजबूरन मूंखां पाई ज़िंदगी में हाउसिंग स्कीम में असां वर्करनि खां नाला वरिता विया, पर अॼु ताईं इहा ख़बर न आहे त उहे घर उन्हनि बासरनि जा कंहिं ठाराया, उहे कंहिंजे हथ में हुआ, असांखे हिन मालूमात बि न आहे। उहे घर उन्हनि माण्हुनि जा ठहिया जेके अॻु में बिल्डिंगुनि जा नज़रअंदाज कयो। उन में असां वर्करनि जी जेका लिस्ट वई, उन में कंहिं बि वर्कर खे घर कोन मिलियो। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार JDO न्यूज़।